ताल के न्यू सैदाबाद में फ्लोर मिल ऐं रेस्की दुकानदारनि जी हिक हटी क़ाइमु कंदे अटे जा रेट आसमान ताईं पहुचाए छॾिया। न्यू सैदाबाद जे फ्लोर मिल्स जिन में आमिर मिल मलिक फ्लोर मिल, कामरान मलिक फ्लोर मिल, इरफान मलिक फ्लोर मिल, मक्सी फ्लोर मिल, भट्टी फ्लोर मिल, मेमण फ्लोर मिल, ज़ेड फ्लोर मिल, राजपूत फ्लोर मिल समेत केतिरियूं लोकल अटे जूं मिलियूं ऐं चकियूं लॻियल आहिनि। इन सां गॾु न्यू सैदाबाद समेत तालके जे मुख़्तलिफ़ शहरनि में सुरी खाधल ॻोढ़हा थियल गैर मयारी अन सस्ते रेट ते ख़रीद करे अटो पीहे ॿीणे अघ ते विकिरो कयो पियो वञे। कणक जी ॿोरी 7,000 में वरिती ऐं खपाई पई वञे, जॾहिं त अटो 4400 रुपया मण विकिरो कयो पियो वञे। इन ॾस में न्यू सैदाबाद जे सान्हा धुरियुनि ऐं सियासी समाजी कारकुननि गणती जो इज़हार कंदे ज़िले गवर्नमेंट डीसी मटियारी समेत एसी न्यू सैदाबाद खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो आहे त न्यू सैदाबाद शहर समेत तालके में रेट लिस्टुनि ते ख़ासि करे अटे जे रेट ते कंट्रोल करे मक़ामी माण्हुनि खे सस्तो अटो फ़राहम करे रिलीफ फ़राहम कयो वञे ऐं हिक हटी कंदड़नि फ्लोर मिल मालिकनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खयां वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची